नाज़रीन आवाज टीवी ॾिसण ते सिंधी ثقافت जी वारिस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 ડિસેમ્બર ते ثقافتي ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं आहिनि। शकारपुर में बि ثقافتي ईद जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे عتیق। सॼी सिंध जी शिकारपुर में भी 6 ડિસેમ્બર सिंधी ثقافت जे ॾियारे जी मुनासिबत सां तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। जॾहिं त सिंधी ثقافتي टोपियूं अजरकनि जे दुकाननि ते शहरनि नंढनि तोड़े वॾनि जी ख़रीदारीअ में वाध थी वई आहे। इन हवाले सां शिकारपुर वासियुनि ऐं ख़रीदारनि दुकानदारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 6 ડિસેમ્બર ते टोपी अजरक जो ॾींहुं आहे। पंहिंजे बचड़नि जे लाइ टोपियूं अजरक ख़रीद करणा आहियूं। इंशाअल्लाह ताला वरो ईद वांगुरु मल्हाईंदासीं। इन ॾींहं खे असांखे तमामु ख़ुशी आहे। पाण नंढे ॿारनि जे लाइ पंहिंजे लाइ टोपी अजरकूं वठूं था ऐं ॾिसो पिया अॼु हिते पहुता आहियूं। ثقافتي ॾियारो 6 ડિસેમ્બર ते इंशाअल्लाह असां ईद जीअं मल्हाईंदासीं, पंहिंजे बचड़नि सां गॾु ॿाहिरि निकिरंदासीं। असां पूरी कोशिशि कंदासीं सुठे नमूने सां ॾियारो असांजे सिंध जे लाइ एॾो प्यारो ॾियारो आहे ऐं सभिनी खे हिदायत कंदासीं इन ॾियारे सभई ख़ुशी गॾिजी कयो। इन सिलसिले सां आया आहियूं हिते, शॉपिंग बि कंदासीं, ॿारनि बचनि जी टोपी वठंदासीं। इंशाअल्लाह ثقافت ॾाढी सुठी ख़ुशी कंदासीं। ॾियारे टोपी असां हलंदी आहे सुठी ऐं हिन 1500 रुपए रेट आहे। अजरक 800 रुपया अजरक आला आहे अजरक में। असांजो सिंध जो ثقافت जो ॾींहुं आहे। असां पंहिंजे जोश जज़्बे सां मोहबत सां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं हिन जी सिलसिले में आयासीं पंहिंजी टोपी वठणु। पंहिंजे बचड़नि जे लाइ बि टोपी नड़ण लाइ वरी शाम जो रैली बैली निकिरंदी आहे, असां होॾे बि वेंदासीं। ॾियारे हिसाब सां टोपियूं ख़रीद करणु आयो पंहिंजे नड़ण जे लाइ बि, पंहिंजे लाइ बि। मां चवंदुमि त हर सिंधी भाउ खपे त ثقافت जे ॾियारे सां टोपी ख़रीद करे ऐं हर भाउ फर्ज़ु आहे सिंधी पंहिंजो कल्चर ज़ाहिर करे। होॾां शिकारपुर जे नौजवाननि आवाज़ टीवीअ जे सॾ ते 6 ડિસેમ્બર सिंधी ॾियारे ते रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक